नाज़रीन 17 जनवरी 2018 में मेड़ में थियल इन अफ़सोसनाक वाक़े जंहिंमें हथियारबंदनि जी फायरिंग में उमिरबाब चांडे जो वालिद ॾाॾो ऐं चाचो जेको क़त्ल थी वियो ऐं उन हमले दौरान हिकु जेको जवाबदार पिणु मारिजी वियो। उन वाक़े जो जेको उमिरबाब चांडे जो चाचे परवेज़ चांडे जी फ़रियाद ते PPMP नवाब सरदार खान चांडियो, बुरहान खान चांडियो समेत 8 जवाबदारनि मथां मेड़ जे थाणे ते केस दाख़िल कयो वियो। जॾहिं त ही जेको वाक़े खां पोइ मुसलसिल 8 सालनि खां वठी सिंध जे मुख़्तलिफ़ कोर्टुनि में ही केस हलंदो रहियो ऐं उनखां पोइ ही जेको दादू मॉडल क्रिमिनल कोर्ट में ही केस पहुतो, जंहिंजो सुभाणे 30 मार्च जे ॾींहुं उनजो फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। इन फ़ैसिले ॿुधाइण खां अॻु में जेको IG सिंध पारां दादू ऐं कंबर ज़िले में जेका आहे 144 कलम लागू कंदे सिक्योरिटी प्लान जोड़ियो आहे। उन तहत दादू ज़िले में जेके आहिनि समूरा जेके पुलिस तैनात करण सां गॾोगॾु जेको मेड़ में उमिरबाब जो जेको हाउस आहे उन में पिणु हिकु पुलिस पिकट क़ाइमु करण जो नोटिफिकेशन जारी थियो आहे। उन लेटर में DSP मेड़ वज़ीर अली शहर जी जेका सरबराही में जेका 20 एहलकार मुक़ररु थियल आहिनि, जिनमें हिकु SHO A सेक्शन, 2 ASI, 6 लेडीज़ पुलिस ऐं उन सां गॾु 20 एहलकार जेके आहिनि उनखे मुक़ररु करण जो लेटर जारी थियो। पर उन लेटर जारी थियण खां पोइ हिन वक़्त ताईं जेका उमिरबाब चांडे जे हाउस अॻियां जेका 6 लेडीज़ पुलिस में जेके मुक़ररु नवां एहलकार आहिनि उहे न पहुची सघिया आहिनि। पर उन हाउस अॻियां जेकी इन वाक़े खां पोइ जेकी हिकु उमिरबाब खे मिलियल जेका पुलिस मोबाइल आहे या जेके उते एहलकार मुक़ररु कया विया उहे पिणु उते अलर्ट नज़र अची रहिया आहिनि। जॾहिं त जेके नवां मुक़ररु थियल एहलकार तोड़े लेडीज़ पुलिस उहा हिन वक़्त ताईं उन हाउस ते पहुची न सघी आहे। इन मामले ते DSP मेड़ जे राब्ते करण ते ॿुधायो आहे त असीं उन जेके मुक़ररु एहलकार आहिनि उन्हनि जी मुक़ररी लाइ कुझु देरि बाद जेको फ़ैसिलो कंदासीं त उहे कहिड़े वक़्तु उन्हनि खे उते तैनात कयो वेंदो। ऐं जेकॾहिं त उमिरबाब जे हाउस अॻियां जेके पहिरियां जेके उते एहलकार मुक़ररु थियल आहिनि या उते जेको सिक्योरिटी जेको प्लान जुड़ियल आहे उहे उते मौजूदु आहिनि ऐं असीं इन सॼे मामले खे इन सिक्योरिटी प्लान तहत पंहिंजो कमु करे रहिया आहियूं। ऐं जीअं ई सुभाणे वारो फ़ैसिलो ईंदो पंहिंजी पुलिस जी जेका नफ़री तैनात हूंदी ऐं सॼनि मामलनि खे नज़र में रखंदे अमन अमान खे बरक़रार रखियो वेंदो। जॾहिं त ही जेको वाक़ियो आहे 8 साल गुज़रण बाद ही जेको फ़ैसिलो अचण वारो आहे, सुभाणे इन फ़ैसिले ते सॼी जेका सिंध जूं नज़रूं आहिनि इन कोर्ट ॾांहुं आहिनि ऐं समूरी जेको मेड़ ऐं दादू ज़िले जी जेका आवाम आहे उहो इन फ़ैसिले जी मुंतज़िर आहे। ही इंतिहाई हसास जेको केस हुयो ऐं उनजो इंतिहाई तमामु वॾो फ़ैसिलो अचण वारो आहे। इन फ़ैसिले खे जेके इन त जेका सिक्योरिटी IG सिंध पारां दादू ज़िले समेत ऐं कंबर शदाद कोट जे बि ज़िले में जेका आहे 144 कलम लागू करण खां पोइ हे इंतिहाई जेको केस आहे या इंतिहाई जेको हींअर मामिलो आहे उहो हसास थी वियो आहे। जॾहिं त इन मामले जी ॻाल्हि कजे त उमिरबाब चांडियो पारां सुबुह जो सवेर जेको पंहिंजे इन हाउस खां उहो कोर्ट तरफ़ वेंदी ऐं इन हाईवे ते पुलिस पारां नफ़री बि मुक़ररु कई वई आहे। जॾहिं त ॻाल्हि कजे PPMP सरदार खान चांडियो ऐं उन संदसि भाउ बुरहान खान चांडियो उहे पारां पिणु जेके आहिनि हू दादू कोर्ट पहुचंदा। इन सॼे मामलनि खे पुलिस जी ऐं उन रेंजर्स जेका आहे उहे उते उन्हनि खे तैनात कयो वेंदो ऐं उहे उन्हनि जी सॼी जेका उन्हनि जी मौजूदगी में हू कोर्ट पहुचंदा। दादू में बि इन कोर्ट अंदरि जेका आहे माण्हुनि जे अचण वञण ते पाबंदी हई वई आहे, साफ़िन ते पाबंदी हई वई आहे। जॾहिं त उते पिणु जेको आहे सॼो SP चौक खां वठी जेको रेलवे ट्रैक आहे उन ताईं उहा सॼी जेका आहे उनखे बंदि कयो वेंदो ऐं कोर्ट अंदरि बि सिर्फ़ु फ़रियादी ऐं जवाबदार धुरनि जेके उन्हनि खे छॾियो वेंदो, बाक़ी का बि कंहिं ॿिए माण्हू जी जेका एंट्री ते पाबंदी हई वई आहे। हीउ सॼो मामिलो जेको आहे इन केस खे मद्देनज़र रखंदे जेकी सूरत हाल आहे उहा इंतिहाई हिसास करार आहे। हर सिंध जो माण्हू जेको आहे इन फ़ैसिले खे ॾिसी रहियो आहे। जी।